खैरपुर में पुलिस ॿ ॾींहं अॻु नौजवान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि ॿिनि थाणनि ते 60 ॼणनि ते अलॻि अलॻि केस दाख़िल करे छॾिया। खैरपुर में मुख़्तलिफ़ एहतजाजनि ऐं धरननि बैदि पुलिस कार्रवाई कंदे ॿिनि अलॻि अलॻि थाणनि ते औरतुनि समेत 60 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾिया आहिनि। ए सेक्शन थाणे ते समाजी अॻवान शहनाज़ शेख, साजदा जबाली समेत 35 औरतुनि ऐं मर्दनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। यादि रहे त 2 ॾींहं अॻु शहनाज़ शेख ऐं साजदा जबाली जी अॻवानी में नौजवान रियाज़ जमाल जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ औरतुनि मरियम थोप वटि एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हंयो हो, जंहिं बैदि पुलिस क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी। ॿिए तरफ़ पुलिस जमादार मोहम्मद नवाज़ शेख जी फरियाद ते शाह लतीफ़ थाणे ते 24 ॼणनि ख़िलाफ़ पिणु केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें हबीबुल्लाह, अब्दुल हमीद, सईद सुल्तान, सोनू, अब्दुल सत्तार फुलापोटो ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। एफआईआर में नामज़द कयल गुज़िरियल ॾींहुं ॿिनि ॻोठाणनि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मेरान हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। पुलिस जो चवणु आहे त एहतजाज दौरान रोड बंदि करण ऐं सरकारी कमनि में मुदाख़लत करण ते कार्रवाई कई वई आहे, जॾहिं त ॿिए पासे एहतजाज कंदड़नि जो मौक़िफ़ आहे त संदसि एहतजाज पुरअमन हो ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारणु संदसि हक़ आहे।